हुकूमत तरफ़ां ऐं हितां जे जेके सियासी भोतार आहिनि उन्हनि जे मार्फत बहरेन दुबई ऐं ॿियनि अरब मुल्कनि मां वॾे तइदाद में जेके अरब शहज़ादा हिते पहुचण शुरू थियनि था। एतिरे क़दुरु कोस्तानी पट्टीअ में छठे जो कोस्तानी पट्टी में जामशोरे जो कोस्तानी पट्टीअ में वॾे पैमाने ते उन्हनि खे जेके ज़मीनूं इलाइक़ा लीज़ ते ॾिना वेंदा आहिनि, जिते बाक़ाइदे उन्हनि जा शिकारगाह ठहियल आहिनि ऐं उन्हनि शिकारगाह में उहे अचनि था, उते पंहिंजा कैंप क़ाइमु कनि था। एतिरे क़दुरु असांजे झंपीर वारे इलाइक़े में जेको अरब शहज़ादो आहे दुबई जो नासिर लूथा, उनखे 5000 एकड़ एराज़ी, हितां खां साम्हूं 5000 एकड़ एराज़ी उनखे जेको मिलियल आहे। असां त इहो त सम्झूं था उनजो कब्ज़ो आहे ऐं हुकूमती इदारा हिते चवनि था त उनजी जेका लीज़ आहे उहा बि कैंसिल थियल आहे। उहो 5000 पट्टी सॼी उन वटि लीज़ ते आहे, उनजो बंगलो शाही बंगलो ठहियल आहे। हिते मक़ामी माण्हुनि खे कंहिं बि क़िस्म जो चुरपुर करणु नथो ॾिनो वञे। इंतहाई नायाब करार ॾिनल तनूर पखी जी अरब शहज़ादा खुलेआम नसुलकशी करे जंगली जीवत जी आलमी अदारे वर्ल्ड वाइल्ड लाइफ जे कानून जूं धजियूं पिणु उॾाईंदा रहनि था। पर हितां जी हुकूमती मशीनरी खां वींदे सियासी वागदड़ी ऐं इंतज़ामिया पंहिंजे मुल्क में महिमान बणिजी ईंदड़ नायाब नसुल जी पखी जी नसुलकशी कंदड़ अरब शहज़ादनि जी महिमान नवाज़ी करण में रुधल हूंदी आहे, जेका यकीनन हिकु ग़लती वारी सूरत हाल आहे। हिते जेको तलूर पखी जो सियारे मौसम में साइबेरिया ऐं रूस मां जेके पखी अचनि था, तलूर पखी जेको तमामु क़ीमती पखी आहे। वर्ल्ड वाइड एक्ट मुताबिक़